नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत सूमर खां दुकानूं राति 8 वॻे ताईं खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना वायरस बाबति सूबाई टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिं में फ़ैसिलो कयो वियो त सूमर खां 7 जून खां समूरे सूबे में दुकान राति जो 8 वॻे ताईं खोलिया वेंदा, पर समूरो दुकानदार ऐं स्टाफ जी वैक्सीन लाज़मी कराइणी पवंदी। 15 ॾींहनि खां पोइ दुकाननि जी स्टाफ जा वैक्सीनेशन सर्टिफिकेट चेक कया वेंदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त आउटडोर जी राति 12 वॻे ताईं खुलियल रखण जी इजाज़त हूंदी। आउटडोर ते माण्हुनि जे विच में मुफ़ासिलो लाज़मी रखियो वेंदो। 2 हफ़्तनि खां पोइ शादी हॉल्स ऐं आउटडोर शादी जी इजाज़त हूंदी। समुंड किनारा बीच सी व्यू भी खुलण जो ऐलान कयो, जॾहिं त सैलून SOPs जे तहत खोलण जी इजाज़त हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।